सूरह शूरा रुकू नंबर 3। जेको आख़िरत जी पोख घुरंदो आहे तंहिं लाइ संदसि पोख में वाधारो कंदा आहियूं, ऐं जेको दुनिया जी पोख जो इरादो कंदो आहे तंहिंखे कुझु मझाइस ॾींदा आहियूं ऐं आख़िरत में उनजो को हिसो न आहे। उन्हनि यानी काफ़िरनि जा के अहिड़ा शरीक आहिनि छा जिन उन्हनि लाइ दीन मां उहो नओं रस्तो बणायो आहे जंहिंजो अल्लाह हुकुम न ॾिनो आहे, ऐं जेकॾहिं फ़ैसिले करण जो वाइदो थियल न हुजे हा त ज़रूरु हाणे ई संदसि विच में निबेरो कजे हा, ऐं बेशक ज़ालिमनि लाइ ॾुखो ईंदड़ अज़ाब आहे। ऐं पैगंबर, ज़ालिमनि जेकी कमायो आहे तंहिंजी अज़ाब सबबां खेनि ॾुजंदड़ ॾिसंदे, ऐं उहो अज़ाब खेनि पहुचंदड़ आहे। ऐं जिन ईमान आंदो ऐं चङा कम कया से बहिश्तनि जे बाग़नि में हूंदा, जेकी घुरंदा सो संदनि पालनहार वटि उन्हनि लाइ मौजूदु आहे। इहो ई वॾो फ़ज़्ल आहे। इहो सवाबु उहो आहे जंहिंजी अल्लाह पंहिंजनि उन्हनि ॿाननि खे ख़ुशख़बरी ॾींदो आहे जिन ईमान आंदो आहे ऐं चङा कम कया आहिनि। ऐं पैगंबर खेनि चयो त आउं अव्हां खां उन पैगाम पहुचाइण ते को जोरो नथो घुरां, पर जुगाए त माइटनि जे विच में मुहबत रखो, ऐं जेको चङाई कमाईंदो तंहिं लाइ उन में चङाई वधाईंदासूं, छो त अल्लाह बख़्शणहार क़द्र ॼाणण वारो आहे। चवंदा आहिनि छा त पैगंबर पाण अल्लाह ते कूड़ ठाहियो आहे। पोइ जेकॾहिं अल्लाह घुरे हा त तुंहिंजे दिलि ते मुहर हणी, ऐं अल्लाह कूड़ खे नास कंदो आहे ऐं पंहिंजनि सुफ़रनि सां सचे दीन खे साबित कंदो आहे। बेशक उहो सीननि वारो कुझु ॼाणंदड़ आहे, ऐं उहो आहे जो पंहिंजनि ॿाननि जी तौबा क़बूल कंदो आहे ऐं मदाइन खां टारो कंदो आहे, ऐं जेकी कंदा आहियो सो ॼाणंदो आहे। ऐं जिन ईमान आंदो आहे ऐं चङा कम कया आहिनि तिन जी दुआ क़बूल कंदो आहे, ऐं पंहिंजे फ़ज़्ल सां खेनि वधीक बि ॾींदो आहे। ऐं काफ़िरनि लाइ सख़्तु सज़ा आहे। ऐं जेकॾहिं अल्लाह पंहिंजनि ॿाननि जी रोज़ी कुशादी करे हा त मुल्क में ज़रूरु बिगेड़ विझनि हा, पर जेतिरो पाण घुरंदो आहे ओतिरो नाज़िल कंदो आहे, छो त उहो पंहिंजनि ॿाननि खे ॼाणंदड़ ॾिसंदड़ आहे। ऐं अल्लाह उहो आहे जो माण्हुनि जे नाउमीद थियण खां पोइ मींहुं हेठि मोकिलींदो आहे ऐं पंहिंजी रहमत पखीड़ींदो आहे, ऐं उहो ई कारसाज़ साराहियल आहे। ऐं आसमाननि ऐं ज़मीन जो बणाइण ऐं जेकी संदनि विच में चुरंदड़ पखेड़ियाई तिन जो बणाइण संदसि निशानियुनि मां आहे, ऐं उहो जॾहिं घुरंदो तॾहिं संदनि गॾु करण ते वस वारो आहे।